नाज़रीन, जियां त वफ़ाक़ी सरकार रात जे ऊंदाही में अवाम जे मथां हिकु वॾो महांगाई जो बम किराए छॾियो आहे, जिन रात में पेट में 15 रुपया पेट्रोल महांगो करे ग़रीबनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। अचो त हिते टैक्सी ड्राइवरनि, रिक्शा ड्राइवरनि ऐं ॿियनि शहरनि खां पुछूं त हू वधीक हिन पेट्रोल जे बारे में छा था ॿुधाइनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। टीवी वारनि जी महिरबानी जो असां वटि आया आहिनि। असां इहे टैक्सी वारा असांजूं गाॾियूं ॾिसो, असां वटि किराए लाइ कोन थो अचे। ग़रीब माण्हू किथां किरायो भरे? एॾो तेल रातो के पेट महांगो करे छॾियो। असां हिते परेशान लॻा वेठा आहियूं। असांखे अटो महांगो, खंड महांगी, पती महांगी। असां कंहिंखे चऊं? कंहिंखे था वञूं? केरु असांखे ॿुधण वारो आहे? केरु ॿुधण वारो ई कोन्हे को। महिरबानी करे वफ़ा करे गैरत अचे को पितो को पिसे को बीमारी का थियनि, खुदा जे वास्ते को तेल सस्तो कयो। असां टैक्सी वारा परेशान आहियूं। केरु किराए लाइ कोन्हे। असांखे अटो ॾिया, अॼु 8 ॾींहं असां टैक्सी अॾे ते बीठा आहियूं। केरु असां पुछण वारो कोन्हे को। महिराण जी टीवी महिरबानी आहे जो असां टैक्सी वारा आया आहिनि। असां ॾुख सुख वंडिया अथनि। असां जेका हालत आहे न, खुदा ॾिसे थो भई वफ़ाकार ऐं गैरत कान्हे का। छा कयूं? असांजो मुतालबो इहो आहे त असां तेल सस्तो कयो वञे। दाड़ियूं आहिनि कोन, किराया वधनि कोन पिया, पेट्रोल ॾींहं ॾींहुं चढ़ंदो पियो वञे। असांजो त अॼु जीअण हिननि जंजाल कयो आहे। राह बेगुनाह। हाणे असां ख़ुदकुशी खां अलावा त ॿियो रस्तो असां वटि कोन रहियो आहे। हेॾो ज़ुल्म 416 रुपया लीटर करे छॾियऊं। धंधा किराया उहे साॻा ई आहिनि, 200-300। महिरबानी करे कुझु घटायो वञे। त पेट्रोल महांगो करे छॾियो आहे। असां ग़रीब आहियूं, रक्शे ते केरु चढ़ण लाइ तयारु कोन्हे। राति जो सुता पिया आहियूं, सुबुह जो उथूं पिया त पेट्रोल महांगो लॻो पियो आहे। असां किराया माण्हू ॾिनो कोन था, ग़रीब माण्हू किथां वञूं? असां ज़ुल्म करे छॾियो आहे वफ़ा जी हुकूमत। कैमरामैन आकबर रज़ा सियाल सां गॾु रज़ा मोहम्मद सियाल, महिराण टीवी न्यूज़ सकरन।